सुभाणे बाबा के वठण लाइ वञे थो न? हाँ दादरी, मां तुझे करे सालू के वठण वञा थो। बस इहो न विसार जाए त इहो हाणे हिकु चकर तोखे माफ़ कयो आहे। हाणे ॿीहर माफ़ी जी गुंजाइश न आहे। अहिड़ी शिकायत जो मौक़ो तव्हांखे ॿीहर न मिलंदो। मूंखे त नथो लॻे कि तूं ऐं तुंहिंजो पीउ पाण मिलियो ऐं शरारत खां न बड़ो। शरारत? दादली, तूं ऐं तुंहिंजो पीउ जॾहिं बि पाण में मिलो था न, मुंहिंजे लाइ खॾूं था कोठियो ऐं शरारतुनि खां कोन था बड़ो। मूसा, बार बार असांखे पंहिंजी पहिरीं ग़लती यादि ॾियारे छो पिया शर्मिंदो कयो? मां त पंहिंजी समूरी मिल्कियत तव्हांजे नाले करण थो चाहियां। पर तव्हां खां सवाइ मुंहिंजो ॿियो केरु आहे जेको इहा मिल्कियत संभालींदो? ॾिस दादली, जेसि ताईं हिन हवेली जो वारिस पैदा न थिए तेसि ताईं तुंहिंजो पीउ मुंहिंजी मिल्कियत जो मालिक हो। मां त सदाईं चवंदो हुउसि पहिरियां बि बाबा वञी ज़मीनूं संभाल, पर तव्हां मुड़े ई कोन। ग़लती इंसान खां ई थींदी आहे। ऐं जेको बार बार ग़लतियूं करे उहो शैतान हूंदो आहे। ऐं तुंहिंजो पीउ? मूसा, जेकॾहिं तव्हांखे बाबा खे माफ़ी नाहे ॾियणी त न ॾियो। बाक़ी मां बाबा जे मथां एॾा इल्ज़ाम हणण जी तव्हांखे इजाज़त न ॾींदसि। मुंहिंजी ॻाल्हि ॿुध, ईअं तकड़ में मुंहुं न करे ॾे। ठीकु आहे, जेकॾहिं तूं चईं थी त सुबुह ई तुंहिंजे पीउ खे वठण वञा थो, पर हिकिड़ी ॻाल्हि कन खोले ॿुधी छॾ। जेकॾहिं तुंहिंजो पीउ हिते आयो वरी का शरारत थी त पोइ मां तव्हांखे कॾहिं बि माफ़ न कंदुसि। ठीकु आहे, जेकॾहिं असां ॿीहर ग़लती कयूं न त तव्हां असांखे कॾहिं बि माफ़ न कजो। हिकु दफ़ो, बसि हिकु दफ़ो, पोइ तोखे दादली ख़बर पवंदी त मूसा ख़ान जो वेर केतिरो ख़तरनाक हूंदो आहे। छो त मूसा ख़ान जो वेर कारीअ ते पेर आहे। हाणे जेकॾहिं एतिरी ढर ॾींदव न त ॾांद असांखे हज़म करे ईंदा। खान जा ॾांद हज़म करणु एतिरो आसान न आहे दरिया। सिर्फ़ु हिकु चकर इन्हनि चोरनि खे साम्हूं आणे ॾियारिया, पोइ ॾिसां थी खान जा ॾांद कीअं था हज़म कनि। हिकु जोड़े हुअसि, जेकॾहिं उन्हनि खां 5 जोड़ा न भरायमि त मुंहिंजो नालो बि खान नाहे खान। चोर सिधा आहिनि खान। खेरल ऐं मजूअ खे फासायो वियो आहे। असांजो चोर नजीब आहे। सूबेदार वाद मथां ज़ोर रखियो आहे। सिर्फ़ु एतिरो ॿुधाए त हुन ॾांद कंहिंजे इशारे तां दिलावर खान जे ॻोठ मां हथु कयो। हाणे जेकॾहिं डीएसपी इनकार कयो आहे त वाहिद सूबेदार किथे ॿुधाईंदो? वाहिद ॿुधाईंदो, ज़रूरु ॿुधाईंदो। हाणे इशारो त मूसा खान तरफ़ ई कंदो। मूंखे पूरी पक आहे, पर पोइ बि मां चाहियां थो त मूंखे पको सबूत मिले। उन खां पोइ जेकॾहिं मूसा खान ॾंडु ॾोह न भरियो, सभिनी चङनि जे साम्हूं जो पटको लाइण आसान थींदो। तव्हां मूंखे सवाल जो जवाब त न ॾिनो? कहिड़ा सवाल, कहिड़ा जवाब? हिकु टाइम आहे रात जो, सवाल जवाब स्कूल में बि असां जवाब न ॾींदासीं जहिड़ा तो वटि ॾियणा था। आराम जो वक़्तु आहे, तो जन हिननि सवालनि जवाबनि जो वक़्तु कोन्हे। जॾहिं बि मां तव्हांखे कुझु चवां थी तव्हां आराम जो बहानो करे लेटी था पओ। मूंखे हिकिड़ी ॻाल्हि त ॿुधाए, आख़िर तूं सोनीअ जे कढई हथ धोई पई छो आहे? सोनी घर जे माहौल खे ख़राब थी करे। कहिड़ियूं तुंहिंजूं कुंवारियूं छोकिरियूं वेठियूं आहिनि जो सोनी घर जो माहौल ख़राब थी करे? अल्लाह अकबर, ॾाढियूं कठ पइजी वई मूंखे। राति जा 2-3 पहर था मिलनि अची आराम करण जे लाइ। सॼो ॾींहुं त पाण में झगड़ो तव्हांजो हले थो, हुन में कोन थियो थकिजो। हाणे अधु राति जो बि मुंहिंजो सुकून बर्बाद करण आयूं आहियो। तव्हांजो त आराम पूरो ई कोन थींदो, केरु केतिरी बि मुसीबत में पियो हुजे। बस चुप।
सोनी ने घर मां न निकिरंदी। मूं त माठ कई पर हिन खे मां त माठ कई हिन खां पुछ त वरी हिन सुकून तबाह करे छॾियो अथव। हाणे हीअं कयो तव्हां ॿई मुंहिंजे कमरे में उथो। हल तूं बि ॿाहिरि। असां मुड़ुस जो कमरो छॾे काॾे वेंदासीं? मुड़ुस जो कमरो छॾे काॾे वेंदी? वॾा लाइक़ क्या अथव मुड़ुस सां? मुड़ुस जी ज़िंदगी तबाह करे छॾी अथव। मुड़ुस खे छॾे काॾे वेंदी? तव्हां हीअं कयो तव्हां ॿई किथे वियो मां थो वञा। तूं वञे थो त पोइ तूं वञे थो त पोइ छा मक़सदु आहे तुंहिंजो? ख़बरदार जो तव्हां ॿिन्ही मूंखां कढा या मुंहिंजे। मां हिन सां गॾु न रहंदमि। तूं हिन सां गॾु न रहंदी? इहे तोसां गॾु रहंदी पर मां तव्हां ॿिन्ही सां रहंदुमि। वञांव थो। ख़बरदार जो मुंहिंजे गॾु आईंदो। हिते बेड हिकिड़ो आहे जंहिंते मां सुम्हंदसि। तूं वेठी दिलावर जो इंतज़ार कर। जेकॾहिं अचे पोइ हली वञिजे न त फर्श घणो आहे किथे सुम्ही पवजे। तूं फर्श ते नथी सुम्ही सघे? मां त आराम कयां थी। तूं ॼाण तुंहिंजो कमु ॼाणे। वॾी कान निभागी छोरी आहे। लॻे थो त सॼी राति जागी गुज़ारणी पवंदी। वेही चौकीदारी जे मां त आराम थी कयां। मूंसां कान तव्हां पाण सालू खे वठण ईंदव इहो मूं कॾहिं सोचियो ई कोन हो। मूं सोचियो ई कोन हो त सालू तव्हांखे एतिरो प्यारो आहे। हालार खान सालू वाकई मूंखे प्यारो। हू छा छा न ॿुधायां पंहिंजी मिल्कियत ई हिन जे हवाले करे। उन नतीजे में उन छा करे ॾेखारे? सालू त पंहिंजे पेर ते पाण कुहाड़ो। मां त अॼु बि उहो ई आहियां। वेस बाबा माफ़ी खां पोइ हर माण्हू दिलि मां बुक्स कढी छॾींदो आहे। उथ बाबा उथ। मां तव्हां खां माफ़ी घुरण थो चाहियां। उथ बाबा उथ। मूं माफ़ कयो तोखे। उथ वञा बाबा उथ। पर बाबा साईं मूंखे अलाए छो दिलि में ख़ौफ़ वेठल आहे। तव्हां मूंखे हितां वठी हली। सालो रेस जी ज़बान ते शक थो करी? मां रेस जी ज़बान ते शक कोन थो कयां पर जेको हिन जिस्म में ख़ौफ़ वेठल आहे मां उन जी ॻाल्हि थो कयां। सालो हाणे समूरा ख़ौफ़ ख़तम करे ऐं वञ। मूसा खान तोखे वठण आयो आहे। हाणे तोखे को बि नुक़सान कोन रसाईंदो। बाबल साईं इन जी ज़मानत तव्हां ॾेई सघो था? सालो तोखे तुंहिंजो किरदार ऐं तुंहिंजो भरवसो ई बचाए सघे थो, कंहिंजी ज़मानत न। हालार खान ॿुधियुसि थो न सालू जूं ॻाल्हियूं। हाणे इहो नथो सम्झे त हिकिड़े मोतबर जे साम्हूं मां हिनखे वठी वेंदुसि ऐं पोइ वरी हिनखे वञी मारींदुसि। तूं ई हिनखे सम्झाए। पर जेकॾहिं नथो सम्झे त पोइ हाणे मोकिलाणी कोन्हे, मां हलायां थो। न बाबा साईं मां हलां थो। हाणे मौत बि आयो त क़बूल आहे। मूसा खान हिन मिसकीन जूं ग़लतियूं माफ़ करे हिनखे हिकु दफ़ो जीअण जो मौक़ो ज़रूरु ॾिजो। हलार खान बादशाह माण्हू आहे। जेकॾहिं मां हिनखे मारणु चाहियां हा त हेल ताईं ही चेहरो बची न सघे हा। ॼाणा थो मूसा खान, चङी तरह ॼाणा थो। पोइ हाणे असांखे इजाज़त। ठीकु आहे अला भाई। हाणे सदाई गॾु आहे। ठीकु आहे अला भाई। सालू ॿाहिरि मां गाॾी कढायां, तूं रहिस को मोकिलाए पोइ अचु। बेड़ा तूं बि ॾे हथु, तूं बि ॾे। बसि तव्हांजी वॾी महिरबानी जो तव्हां मूं मिसकीन खे एतिरा ॾींहं पनाह ॾिनी। को मसइलो न आहे सालो। वरी बि हलार खान जा दरवाज़ा तुंहिंजे लाइ खुलियल आहिनि। महिरबानी रेस महिरबानी। अम्मा अम्मा ये रोज़ रोज़ न्यापो करे मूंखे घुरायो था। मूंखे इहो मुनासिब कोन थो लॻे। छा
हिकु माउ पंहिंजे पुट सां बि नथी मिली सघे। अम्मा मां तोखे छा ॿुधायां अम्मा? मूसा खान जा शक मूं मथां ॾींहों ॾींहुं वधंदा पिया वञनि। पुट, मूसा खान जा त शक कॾहिं बि ख़तमु कोन थींदा। हुकुम कयो अम्मा, ॿुधाए त कहिड़े कम लाइ घुरायो थो? पुट, मूसा खान सालूअ खे वठण जे लाइ वियो आहे। इहा ख़बर आहे अम्मा। पुट, दादलीअ खे अचे ख़ौफ़ वरायो आहे त जेकॾहिं मूसा खान सालूअ खे हिते वठी आयो न त हू हुनखे मारे छॾींदो। न अम्मा, रैस ईअं न कंदो। पुट, मूंखे त एतबार आहे, पर दादलीअ खे केरु सम्झाए? अम्मा, उन में मां कुझु बि कोन थो करे सघां। पुट, पर ॿ लफ़्ज़ दादलीअ खे दिलासे जा त ॾेई सघीं थो न? न अम्मा, न, मां दादलीअ सां हिकु लफ़्ज़ बि ॻाल्हाइणु नथो चाहियां। पुट, छा मुंहिंजे करे बि न? अम्मा, वो मुंहिंजी मिठड़ी अम्मा, मां तोखे कीअं सम्झायां? जेकॾहिं मूसा खान खे मूं मथां ॿ आना शक बि पियो न त हू मूंखे। पुट, मां कुझु बि ॿुधणु नथी चाहियां। तूं हिते बीह त मां दादलीअ खे मोकिलियां थी। सिर्फ़ु तूं उनखे इहो सम्झाए त सालू हिते ईंदो न त हुनखे कुझु बि न थींदो। ठीकु आहे अम्मा, जेकॾहिं तव्हांजी इहा ई मर्ज़ी आहे त पोइ घुराए दादली खे। ठीकु आहे, तूं हिते बीह त मां दादली खे वठी थी अचां। हा। अचु दादली, नजीब बीठो आहे त हली ॻाल्हाए अचऊंसि। तूं हिते वेह त मां नजीब सां मिली अचां थी। छो? मां बि तोसां गॾु ई हलंदसि। मूं मथां तोखे एतबार नाहे? दादली, ॻाल्हि एतबार जी नाहे। तुंहिंजा इहे शक मूं मथां कॾहिं ख़तमु थींदा? ॻाल्हि शक जी नाहे दादली, नाहे। ॻाल्हि शक जी नाहे त पोइ तूं हिते छो नथी बीहें? दादली, जेकॾहिं तूं अकेली वेंदीअ न त नजीब तोसां हिकु लफ़्ज़ बि ॻाल्हाए न सघंदो। ऐं तूं गॾु हूंदीअ त नजीब मूंखे सही सही कोन ॿुधाईंदो। दादली, नजीब न ई कूड़ ॻाल्हाईंदो आहे ऐं न ई कंहिंखे धोखे में रखंदो आहे। जेका बि ॻाल्हि हूंदी अथसि न, सही ऐं चिटी ॿुधाईंदो आहे। इहो त मूंखे ॾिसणो आहे त नजीब मूं लाइ केतिरो तो वफ़ादार बणिजे। अचु दादली, छा पई बीठी सोची? जॾहिं तोखे मूं मथां एतबार ई नाहे त पोइ नजीब खे कुझु चवण मां कहिड़ो फ़ाइदो? बसि नजीब खे मोकिले छॾ, मां हुन सां कान थी मिलां। अदी, तूं बि वॾी का ज़िदेरी आहीं। ॻाल्हि ज़िद जी नाहे, शक जी आहे। तोखे मूं मथां ज़रो बि एतबार नाहे। त पोइ वञ अदी, तकड़ी वञी नजीब सां ॻाल्हाए, जल्दी मोटी अचिजांइ। किथे जेकॾहिं न मूसा खान ॾिसी वरितो त पोइ क़यामत आणे छॾींदो, क़यामत। वञ। अम्मा जी जान आई छा? न, उन जे हूंदे तूं ऐं मां खुली ॻाल्हियूं न करे सघूं। कहिड़ियूं ॻाल्हियूं? एतिरा अणॼाण न थियो नजीब। बार बार असांखे अकेले में ॻाल्हाइण जो मौक़ो न मिलंदो। तव्हां ग़लति शख़्स चूंडे वेठा आहियो। नजीब मां तव्हांखे कुझु बि हासिल कोन थींदो। छा तूं सॼी ज़िंदगी इहा बंदूक खणी मूंसां खणी ग़ुलामी कंदो रहंदे? मां बुख विघे मौत क़बूले सघां थो, पर मूंखां इहा निमक हरामी कोन थींदी। नजीब, तो मथां मुंहिंजी दिलि अची वई आहे। पोइ मोहबत में नमक हरामी कहिड़ी? तव्हां हिकु शादीशुदा औरत आहियो। तव्हांखे इहो सूंहे कोन थो त तव्हां हिकु ग़ैर मर्द सां इश्क जा पेच चढ़ायो। ज़मानो तव्हांखे सुठनि नज़रनि सां कोन ॾिसंदो। सुहिणी बि त शादीशुदा हुई, पोइ उहा दरिया पार करे मेहार सां छो मिलण वेंदी हुई? उनखे त कॾहिं ज़माने बुरो न चयो, पोइ ज़मानो मूंखे बुरो छो सम्झंदो? उहा मोहबत ॿी हुई ऐं मां हिन वक़्तु तव्हांजे अखियुनि में हवस पियो ॾिसां। हवस। मुंहिंजे दिलि ऐं अखियुनि में हवस न, सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु तुंहिंजी मोहबत आहे। बाराणी न कयो, न कयो बाराणी। कुझु सोचो, कुझु सोचो तव्हां।
मुझे सोच मथा ताला लॻल आहिनि। जेकॾहिं हिकु हफ़्ते जे अंदरि तूं मूंसां राति जो मिलण न आहीं त मां राति जो दीवार टुपी तोसां मिलण ईंदसि ऐं पोइ मौत आयो त उहो मूंखे क़बूल हूंदो। पर हिन वक़्तु तव्हां मूंखे पंहिंजे पीउ लाइ उहो बहानो हुयो तोसां अकेला में मिलण जो। मां हर राति इंतज़ारु कंदसि। जेकॾहिं तूं हिकु हफ़्ते जे अंदरि न आहे त मां हिन हवेली जी दीवारें टुपी करे तो वटि ईंदसि। वाहिद छा थो चवे? खान वाहिद बि मुख़बर जे नाले ॾियण खां इनकार करे छॾियो आहे। बाबल साईं ॻाल्हि कबी चिटी जंहिंमें भितर न मिटी। चवंदा आहिनि न त पुलिस वारो न दोस्त फिफड़ न गोश्त। सो असांखे इहे सवत ॾींदा। खान मां तव्हांखे हिकिड़ी सलाह ॾियां। ॿुधायो। ॾांद दिलावर खान जे ॻोठ मां निकिता आहिनि। पर चोर दिलावर खान न आहे। मञा थो त चोर दिलावर खान वारा न आहिनि, पर तव्हां ज़ोर दिलावर खान जे मथां रखो। जॾहिं तव्हां दिलावर खान खे सोड़ो कंदव न त दिलावर खान पाण ई DSP मथां ज़ोर रखंदो। असल चोर पाण ई ज़ाहिर थी पवंदा। त पोइ अॼु खां ई दिलावर खान जे पेरनि हेठां ज़मीन खे कयां थो गरम। पोइ ॾिसां त इहो मोहबती माण्हू वञे काॾे थो। यार खेरन मूंखे त अॼु अकेलो थो खई। ॿाहिरि वञण खां पोइ तोखे विसारींदुसि कोन। तमामु जल्द ज़मानत कराए तोखे ॿाहिरि आणिबो। तूं दिलि जाए कर। चाचे गहणे खे सलाम ॾिजांइ ऐं चइजांइ मौजूदो चई त निंड्रू न करे। मुंहिंजे लाइ कुझु सोचे। बेफ़िक्र रह। तोखे चयमि न त तोखे ईअं अकेलो सड़ण लाइ कोन छॾींदासीं। बेफ़िक्र रह। ॾिसां थो खेरल त केतिरी तो यारी निभाई। यारनि लाइ त सिर्फ़ु क़ुर्बान आहे, सिर्फ़ु क़ुर्बान। पोइ यारो यारी अचाणे मिल मूंसां। सोनी सदको सदको सोडो सवार सदको। सोनी सोडो सवार सदको। पहिरियां मूंखे कॾहिं कोन ॾिठो अथव छा जो ॿई ईअं घूरे थी ॾिसो। तोखे हिते अचण जी इजाज़त कंहिं ॾिनी आहे? तव्हां परेशान न थियो। तव्हां सां भंग में रंग मिलाइण न आयो। ईअं ई अदीअ सां कुझु ॻाल्हियूं करण लाइ आया। मां चवां थी हींअर जो हींअर तां निकुर न त तूं अचायो भंग में रंग न मिलाए। जेकॾहिं तोखे मुंहिंजी शकिल नथी वणे त वञी कमरे में वेह। सोनी अदीअ खे सॾु कर। सोनिका तुंहिंजी नौकराणी न आहे। अदा तूं? हा दीमा। पर 2 मिंट दी 2 मिंट। पाण त ॻाल्हियूं पिया कंदासीं। पहिरियां सोनीअ खां हाल अहवाल वठां। घणा ॾींहं थी विया आहिनि मुलाक़ात कंदे। घणा ॾींहं। अचो सोनी त हलूं। घणी बकवास कंदो अचे दिलावर त हुनखे चई न खे ठीकु था कराई। अदी तूं परेशान न थी। वे वे वे। अदा जेकॾहिं दिलावर अची वियो ऐं तोखे उन ॾिठो त कहिड़ी क़यामत अची वेंदी अदी। मूं घणो ई लिहाज़ कयो ॿिनि ॿारनि जो ऐं कुर्ब में सम्झाइण जी घणी कोशिशि कयमि, पर इहे ॿई ॿाहिर ईअं मञण वारा ई न आहिनि। ॿियो असां हुननि खे करे छा था सघूं? अदी जेतिरो तूं डिॼंदीअ न
दिलावर ओतिरी ई आकड़ कंदो। ॿियो असां छा कयूं? इहो किथां जो कानून आहे अदी जो हिकु भाउ खे उन जी भेण सां मिलणु नथो ॾिनो वञे। अदा तुंहिंजी इन ग़लतीअ ते मूंखे बि हितां तड़े कढंदा। अदी जेकॾहिं तोखे हितां दिलावर तड़े कढंदो न त असां ॿई गॾिजी कोर्ट में केस कंदासीं। केस मां कुझु बि न थींदो। सभु कुझु थींदो अदी, सभु कुझु। अदा दिलावर चई छॾियो आहे जे सोढो हिन घर में आयो न त उनखे ॻोठ में तड़े कढंदो। अदी जेकॾहिं तूं बि दिलावर जो साथ ॾींदीअ पोइ त मुंहिंजी सॼी ज़िंदगी दिलावर जे दर ते ई गुज़री वेंदी। पर जेकॾहिं तूं 2 आना बि अदी मुंहिंजो साथ ॾिनो न त मुंहिंजी ज़िंदगी ठही वेंदी ज़िंदगी। ॿुधाए हाणे मूंखे ॿुधाए त मूंखे छा करिणो आहे? तूं हाणे सम्झो अदी? अदा मां तुंहिंजे ख़ातिर कोशिश कयां थी पर मूंखे लॻे नथो त कुझु न थींदो। बसि अदी तूं कोशिश कर, कोशिश कर, पोइ ॾिस त सोढो कीअं थो भंग में रंग मिलाए।